उर्स बाबा तोखे कांडेरो मट पुॼाए वेंदो। हा बाबा साईं, मटा ई पाटोड़ा पुॼाए वियो आहे। ॾिसो को छोकिरो मोकिलियो, 2 मट नवां उसल लाइ ऐं लंघण जी मानी लाइ कुझु पाटोड़ा बि खणाए अचो। हाज़ुर था बचल खान, जेको ॿियो बि हुकुम करे। बचल बाबा हिकिड़ी वेनती आहे। सरकार मां इहो थो चवां त हिन छोकिरे जो कांध को मां कयां। ईदन मुंहिंजो बि भाउ आहे। सॼी बिरादर खे हथ जोड़े थो चवां त इहो अधिकार मूंखे ॾियो। यार मुंहिंजे मन खे वॾी शांती मिलंदी। सभिनी जी महिरबानी, मां बि तव्हांजो भाउ आहियां। हा बाबा ठीकु आहे, तोखे इजाज़त आहे, भली कांध पंहिंजी मानी तूं कर। आदा बचल खान, तुई जो मां कंदुसि। दिल तो चवे थी सब कुछ मां कयां, पर मूं वटि हिलाल जो 1 रुपयो बि कोन्हे को। लाश ते अजरक विझण जे लाइ ही मन आतो आहे, पर बाबा मां कुझु न करे सघंदुसि। नातू अथई न पछता, तोखे छा करणो आहे इहो 3 खां पोइ ॿुधाईंदोसि। बाबा ईदन जी पोड़ाइप जो सहारो असां सभु बणजंदासीं। वलण जा हाल पूरा आहिनि। ऐं हा ॿुधो, इहो लीमो ऐं खबड़ किथे आहिनि? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।